अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद तो कयां ठीक हूंदो। दोस्तों अॼु आउं तव्हांखे ॿुधायां थो त एप्लीकेशन मां वाधू परमिशन्स कीअं ख़तमु कजनि ऐं पंहिंजे डिवाइस में केतिरियूं एप्लीकेशन इंस्टॉल थियल आहिनि सभई कीअं चेक कजनि। सभ खां पहिरियां तव्हां कंहिं बि एप्लीकेशन जंहिंमां परमिशन ख़तमु करणु चाहियो था या ॾिसणु चाहियो था उन ते लॉन्ग प्रेस करियो जेकॾहिं तव्हां वटि सैमसंग जो लेटेस्ट सेट आहे त। ठीकु आहे, उन ते लॉन्ग प्रेस कंदव त उते एप्लीकेशन इन्फो अची वेंदो हलियो। ठीकु, जेकॾहिं तव्हां लॉन्ग प्रेस वारो ऑप्शन नथो अचे त उन जो ॿियो तरीक़ेकार ॿुधायां थो। अच्छा, उन खां पोइ तव्हां परमिशन्स ते क्लिक कंदव। परमिशन्स खां पोइ हिते जेके जेके परमिशन नज़र अचनि थियूं उहे तव्हां ऑफ कंदव त उहे परमिशन्स हटी वेंदियूं हलियूं। ठीकु आहे दोस्तों, हिन सां फ़ाइदा जेके आहिनि उहे तव्हांखे हिकिड़ी अलॻि वीडियो हुई, उहा तव्हां ॾिसी वठिजो कहिड़ा फ़ाइदा आहिनि परमिशन ख़तमु करण जा। अच्छा, उन खां पोइ ॿियो तरीक़ो तव्हांखे ॿुधायां थो, उहो इहो आहे त तव्हां सेटिंग में वञो। ठीकु आहे, सेटिंग में तव्हां हिते एप्लीकेशन्स में वञो। तव्हां वटि एप्लीकेशन्स हूंदो या एप्लीकेशन मैनेजर हूंदो या ॿियो कुझु जेको ऑप्शन हुजे। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ तव्हां कंहिं बि एप्लीकेशन ते क्लिक कयो। हाणे हिते जेके आहिनि सभई एप्लीकेशनूं ॾेखारींदो। उहे एप्लीकेशनूं जेके तव्हांजी डिवाइस ते बज़ाहिर शो नथियूं थियनि, होम स्क्रीन या डिवाइस स्क्रीन में शो नथियूं थियनि पर अंदरि इंस्टॉल थियल आहिनि। जीअं हीअ ॿ एप्लीकेशनूं आहिनि डिवाइस ते शो नथियूं थियनि पर इंस्टॉल थियल आहिनि। ठीकु आहे न। त मिसाल तौरु तव्हां कंहिं बि एप्लीकेशन ते वञो था। हाणे बाइक एप्लीकेशन आहे, हिन ते मूं क्लिक कयो त हिन एप्लीकेशन में ईंदुसि हिते परमिशन्स लिखियूं पियूं आहिनि थियूं। ठीकु आहे, हाणे हितां खां परमिशन्स ख़तमु करणियूं आहिनि। बाइकिया जी ही परमिशन ख़तमु, ही परमिशन, टेलीफोन परमिशन, सभु परमिशन्स मुंहिंजूं बाइकिया जूं ख़तमु करे छॾियूं। ठीकु आहे दोस्तों। अच्छा, उन खां अलावा इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां जेकॾहिं पंहिंजे मोबाइल जी बैटरी बचाइणु चाहियो था ऐं इंटरनेट जेको डेटा बचाइणु चाहियो था त हमेशह एप्लीकेशन्स खे फोर्स स्टॉप करे बंदि करे छॾींदा कयो। हीअं फोर्स स्टॉप जे बटन ते क्लिक कंदासीं त हिते ॿुधाए थो त मै इज़ एरर्स वग़ैरह कुझु ॿुधाए थो, फोर्स स्टॉप करे छॾ बाबा। अच्छा, हाणे फोर्स स्टॉप थी वियो हलियो न। त हाणे छा हूंदो त जेसि ताईं एप्लीकेशन खे तव्हां वापसि ॿीहर नथा खोलियो तेसि ताईं हीअ एप्लीकेशन बंदि रहंदी। हिन एप्लीकेशन जो को बि नोटिफिकेशन तव्हां वटि न ईंदो ऐं न ई हिन एप्लीकेशन जो डेटा बेस या डेटा इंटरनेट तां जेको वेंदो अपलोड थींदो या रिसीव थींदो, यानी इंटरनेट सां हिन एप्लीकेशन जी का बि कनेक्टिविटी न रहंदी। ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु करीम ते क्लिक कयां थो, करीम मुंहिंजी अॻे ई फोर्स स्टॉप लॻी पई आहे। ठीकु आहे, छो जो आउं इस्तेमालु न आहियां कंदो करीम एप्लीकेशन खे। अच्छा, उन खां अलावा इंग्लिश हिंदी डिक्शनरी आहे। अच्छा, हिन एप्लीकेशन खे आउं इस्तेमालु कंदो रहंदो आहियां। ठीकु आहे, सो हिन खे फोर्स स्टॉप हींअर करे बि छॾियां त वरी ॿीहर ऑन कंदोमांसि त वापसि ऑन थी वेंदी हली ऐं हिन एप्लीकेशन में का परमिशन रिक्वायर्ड न आहे। ठीकु आहे दोस्तों। ऐं अहिड़ियूं खोड़ एप्लीकेशन हूंदियूं जेके तव्हांजी डिवाइस में इंस्टॉल थियल हूंदियूं पर तव्हांखे ख़बर न हूंदी, मेन स्क्रीन ते नज़र न ईंदियूं हूंदियूं। तव्हां हितां खां अंदरियां खां ॾिसी सघो था, एप्लीकेशन मैनेजर मां तव्हां ॾिसी सघो था कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां वटि एप्लीकेशन इंस्टॉल थियल आहिनि। उन खां पोइ उन एप्लीकेशन जूं परमिशन्स वग़ैरह तव्हां ख़तमु करे सघो था। ठीकु आहे दोस्तों।